वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कर रहे हैं। सिंध जो घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ईरानी सिफारत खाने पहुची विया आहे। घरू वज़ीर ईरानी कौंसल जनरल सां ईरानी सदर ऐं ॿियनि जे लाड़ाणे ते ताज़ियत कई आहे। ज़ियाउल हसन पारां ईरानी सदर इब्राहिम रईसी ऐं ॿियनि जे लाड़ाणे ते ॾुख जो इज़हार कयो वियो। ॾुख जी इन घड़ी में शहीदनि जे सोगवार ख़ानदाननि ऐं ईरानी अवाम सां गॾु आहियूं। घरू वज़ीर जो चवणु आहे सदर इब्राहिम रईसी जी शहादत ते पाकिस्तान जो अवाम ॾुखारो आहे। ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे सिंध जो घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ईरानी सफ़ारत खाने पहुची वियो। घरू वज़ीर ईरानी कौंसल जनरल सां ईरानी सदर ऐं ॿियनि जे लाड़ाणे ते ताज़ियत कई। ज़ियाउल हसन पारां ईरानी सदर इब्राहिम रईसी ऐं ॿियनि जे लाड़ाणे ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। ॾुख जी इन घड़ी में शहीदनि जे सोगवार ख़ानदाननि ऐं ईरानी अवाम सां गॾु आहियूं। घरू वज़ीर जो चवणु आहे त सदर इब्राहिम रईसी जी शहादत ते पाकिस्तान जो अवाम ॾुखारो आहे।